सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 9 मज़मून रियाज़ी यूनिट 1 लेसन 3 एक्सरसाइज नंबर 1.1 मश्क 1 पार्ट 1। आऊं आहियां अवां जो रियाज़ी जो उस्ताद राशिद अली। सिंध ऑनलाइन स्कूल में अवां खे भली कार। ॿारो पोयनि सबक़नि में असां हक़ीक़ी अदद उन्हनि जी क्लासिफिकेशन ऐं हक़ीक़ी अददनि खे अददी लीक ते कीअं ज़ाहिर कजे उन्हनि जे बारे में पढ़ी आया आहियूं। हिन सबक़ जे अंदरि असां एक्सरसाइज़ 1.1 खे सॉल्व कंदासीं। आइडेंटिफाई द फॉलोइंग नंबर्स एज रेशनल एंड रेशनल नंबर्स एंड आल्सो राइट ईच वन इन सेपरेट कॉलम्स। हेठनि मां नातिक ऐं गैर नातिक अददनि जी सुञाणप करियो ऐं उन्हनि खे अलॻि करे लिखो। पहिरियों नंबर जेको हिसाबु आहे 1/5। हाणे असां हिननि खे सॉल्व कयूं था। पहिरियों नंबर हिसाबु आहे 1/5। असां इहो ॾिसंदासीं 1/5 नातिक अदद आहे या 1/5 नातिक अदद आहे या गैर नातिक अदद। सॉल्यूशन इन जे लाइ असां पहिरियों छा कंदासीं त 1/5 खे 10 अणपुर में मटाईंदासीं। त असांखे ख़बर आहे त 1/5 खे असां कहिड़े तरीक़े सां 10 अणपुर में मटाईंदासीं। असीं छा कंदा आहियूं त अंश खे छेद सां वंड कंदा आहियूं। हाणे हिते आहे 1/5 त हिकु त टेबल 5 जी वेंदी या न वेंदी। पोइ असीं छा कंदासीं त हिते ॾींदासीं 10 ॾेई हिन जॻह ते ॾींदासीं हिन जे पासे में ॿुड़ी। हिन जो मक़सदु आहे त हिते घणा थी विया 10 त 5 जी टेबल 10 ते घणा दफ़ा वेंदी 2 दफ़ा। त 1/5 बराबरि हूंदो आहे 10/2। त 10/2 जेको आहे उहो टर्मिनेटिंग आहे या नॉन टर्मिनेट। त 10/2 जेको नंबर आहे उहो टर्मिनेटिंग आहे ऐं जेकी नंबर टर्मिनेटिंग हूंदा आहिनि असां उन्हनि खे P/Q जी सूरत में लिखी सघूं था। तंहिंजे करे असां हिनखे चवंदासीं त 1/5 इज़ अ रेशनल नंबर। ॿियो त 1/5 P/Q जी सूरत में लिखियलु हुयो ऐं P/Q बिलोंग्स टू इंटीजर। इन जे करे 1/5 बि जेको हुयो उहो रेशनल नंबर ई हुयो। पर मां तव्हांखे वधीक ॿिए तरीक़े सां बि हल करे ॾिनो आहे। हाणे असांजो जेको आहे ॿियो नंबर हिसाबु आहे ॿियो नंबर हिसाबु आहे √2/8। हाणे असांखे ॾिसणो आहे त √2/8 जेको आहे उहो रेशनल नंबर आहे या इरेशनल नंबर। सॉल्यूशन सभ खां असां पहिरीं छा कंदासीं त √2 जी वैल्यू फाइंड आउट कंदासीं। त √2 बराबरि हूंदो आहे पहिरियों असां लिखंदासीं हिनखे √2/8। हाणे हिन खे असां जेको आहे 10 अणपुर में मटाइण जी कोशिशि था कयूं। त जॾहिं असां √2 जी वैल्यू कढंदासीं उहा थींदी 1.4142 हीउ जेको नंबर आहे उहो नॉन रिकरिंग एंड नॉन टर्मिनेटिंग आहे डिवाइडेड बाय 8। हाणे असां हिननि खे फर्दर जॾहिं सिंप्लीफाई कंदासीं त इन जो आंसर ईंदो इज़ इक्वल टू 0.11767 ... हीउ जेको नंबर आहे उहो नॉन रिकरिंग एंड नॉन टर्मिनेटिंग आहे। त असां चवंदासीं त √2/8 इज़ एन रेशनल नंबर। ऐं √2 हूअं बि जेको हुयो हीउ जेको नंबर आहे √2 रेशनल नंबर हुयो। जॾहिं असां वटि को बि रेशनल नंबर हुजे ऐं उन खे असांखे इंटीजर सां डिवाइड कंदासीं त पोइ असांखे जेको बि आंसर मिलंदो उहो इरेशनल नंबर ई मिलंदो आहे। हाणे वधीक मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त उहो जेको हीउ सम आहे 1/5 त इन तरीक़े जा घणा हिसाब आहिनि असां वटि। त असां वटि जेको चोथों नंबर हिसाबु आहे 2/8 बि इन तरीक़े सां आहे। तव्हां इहो सॉल्व करे छॾियो ऐं बुक जेको आहे मैथमेटिक्स 9th क्लास जो बुक तव्हां पंहिंजो आॾो रखो ऐं उन खां बाद में जेको सतों नंबर हिसाबु आहे 0 इहो बि इन तरीक़े जो आहे। 10हों नंबर हिसाबु 22 जेको 3 आहे उहो बि इन तरीक़े जो हिसाबु आहे। ऐं 12हों नंबर हिसाबु 11 जेको आहे 12 इहो बि इन तरीक़े जो आहे। माना जेको पार्ट 1 वारे तरीक़े सां आहे। तव्हां इहे सभु हिसाब इन तरीक़े जा करे ईंदो। हाणे जेको मां तव्हांखे ॿियो नंबर हिसाबु करायो आहे √2/8। हाणे ॾिसो था इन जे मतिलबु त अहिड़े मेथड जा असां वटि घणा हिसाब आहिनि। हिसाब नंबर ॿिए जहिड़ा असां वटि हिसाब नंबर जेको आहे चोथों √8 इहो पियो आहे असां वटि। उन खां अलावा 9हों नंबर हिसाबु आहे √5
असां वटि जेके आहिनि इहे इन तरीक़े जा हिसाब आहिनि। हाणे असां हिसाब नंबर जेको आहे 3 सॉल्व कंदासीं। 5/√6 त हिन खे असांखे इहो ॾिसणो आहे त हीअ नातिक अदद आहे या गैर नातिक अदद। त इन जे लाइ असां हिन खे सॉल्व कंदासीं। सॉल्यूशन 5/√6 असां छा कंदासीं, अंश खे छेद सां डिवाइड कंदासीं। हाणे हिते जीअं त जेको छेद आहे उहो अंडर रूट में आहे त पहिरियां असां छेद जी जेका आहे उहा इन जो स्क्वायर रूट छॾाईंदासीं। त 5/√6 छा जे बराबरि आहे, √6 असां कैलकुलेटर ते ॾिसंदासीं हिन जी वैल्यू त उहा वैल्यू थी अचे जी 2.4494 ... हाणे हीउ जेको नंबर आहे उहो नॉन रिकरिंग नॉन टर्मिनेटिंग आहे। हाणे असां छा कंदासीं, पंजनि खे वंड कंदासीं हिन हेठि वैल्यू सां। त हिते जॾहिं असां हिन खे पंजनि खे 2×4 4 9 4 सां वंड कयोसीं त जवाबु आयो त 2.0412 ... अहिड़े तरीक़े सां हीउ जेको नंबर आहे नॉन रिकरिंग इन नॉन टर्मिनेटिंग आहे। असां हिन खे P/Q जी सूरत में नथा लिखी सघूं त हीउ जेको नंबर आहे उहो गैर नातिक अदद आहे। असां लिखंदासीं त 5/√6 is an rational number। हाणे असां इहो ॾिसंदासीं हिन तरीक़े जा हिसाब असां वटि कहिड़ा आहिनि। हाणे हिसाब नंबर जेको 3 आहे मूं सॉल्व कयो। हाणे इन जी तरीक़े जो जेको हिसाब आहे उहो हिसाब नंबर आहे 5। तव्हां इन तरीक़े सां हिन खे सॉल्व करण जी कोशिशि कजो। उन खां बाद में हींअर असां वटि हिसाब आहे 8 नंबर जेको हिसाब आहे उन में आहे त जेका पाए जी वैल्यू आहे उन खे ॾिसणो आहे त उहो जेको नंबर आहे उहो नातिक अदद पाए नातिक अदद आहे या गैर नातिक अदद आहे। सॉल्यूशन हाणे जीअं त असांखे मालूम आहे त जेका पाए जी वैल्यू आहे उहा आहे 3.π=3.1415 ... हाणे हीउ जेको नंबर आहे उहो नॉन रिकरिंग एंड नॉन टर्मिनेटिंग आहे। त पाए इज़ एन रेशनल नंबर। हाणे असां वटि जेको ॿियो अहिड़े तरीक़े जो सम पियो आहे उहो आहे हिसाब नंबर 11 आहे। हाणे तव्हां छा कंदो त जेका पाए जी वैल्यू आहे बसि जस्ट उहा खणी 1 सां उन खे वंड कंदो। पोइ ॾिसंदो त अगरि उहो जेको सम आहे उहो जेकॾहिं नॉन रिकरिंग नॉन टर्मिनेटिंग यानी कि न खुटंदड़ न वर्जंदड़ पियो अचे त उहो नंबर जेको रेशनल नंबर। तव्हां इहो जेको हिसाब नंबर 11 आहे करे ॾिसिजो। 2 आहे कन्वर्ट द फॉलोइंग इनटू डेसिमल फ्रैक्शन। हेठियनि खे ॾह अणपुर में मटायो। आल्सो इंडिकेट देम एज टर्मिनेटिंग इन नॉन टर्मिनेटिंग डेसिमल फ्रैक्शन। ऐं इहो बि पिणु ॿुधायो त उहे खुटंदड़ या न खुटंदड़ ॾह अणपुर आहिनि। हाणे असांजो सम नंबर पहिरियों आहे 5/8। सॉल्यूशन 5/8। असांखे सभ खां अवल छा करिणो आहे त हिन अणपुर खे 10 अणपुर में मटाइणो आहे। आम अणपुर खे 10 अणपुर में मटाइण जे लाइ 5 खे असां 8 सां वंड कंदासीं। जॾहिं असां 5 खे 8 सां वंड कयोसीं जवाबु आयो 0.625। हाणे हीउ 10 खां पोइ 3 दर्जनि ताईं हलियो आहे त असां चवंदासीं त 5/8 5/8 इज़ अ टर्मिनेटिंग डेसिमल फ्रैक्शन। हाणे तव्हां जेको हिसाब नंबर 2 आहे उहो बि करे ॾिसिजो ऐं हिसाब नंबर 3 आहे उहो बि करे ॾिसिजो। हाणे आउं हिसाब थो कयां आख़िरी वारो हिसाब आहे हिसाब नंबर जेको 6 आहे मां उन खे सॉल्व करण जी कोशिशि थो कयां। हिसाब नंबर 6 आहे 50/76। सॉल्यूशन हल सभ खां अवल असां लिखंदासीं 50/76। हाणे असां छा कंदासीं त 50 खे वंड कंदासीं 76 सां। जॾहिं असां 50 खे 76 सां वंड कयो त असांखे जवाबु मिलियो 0.6
5 7 8 5 7 8 ऐं इहो जेको नंबर आहे इहो हलियो थो हले डॉट डॉट डॉट। हाणे हीउ जेको नंबर आहे इहो डाई खां पोइ खुटे न पियो त असां चवंदासीं त हीअ अदद यानी कि 50/76 इज़ अ नॉन टर्मिनेटिंग इज़ अ नॉन टर्मिनेटिंग डेसिमल फ्रैक्शन। बाक़ी सम नंबर ॿियों टियों चौथों ऐं पंजों इहे जेके आहिनि तव्हां इन्हनि खे सॉल्व करे ॾिसियो त उहे टर्मिनेटिंग आहिनि या नॉन टर्मिनेट। ॿारहों अहिड़े तरीक़े सां असांजो अॼु जो लेक्चर पूरो थियो। वरी मिलंदासीं नए लेक्चर में। तेसीं ताईं अलाह भाई।